शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी शहीद बेनज़ीर आबाद जे फैकल्टी ऑफ साइंस एंड टेक्नोलॉजी जे माइक्यूलर एंड जेनेटिक्स शोबे ऐं सिंध हुकूमत जे ज़रई तालीम तोसी खाते ऐं सिंध इन्वायरमेंट प्रोटेक्शन एजेंसी ऐं सवें आबादकारनि जे सहकार सां माहौलियाती तब्दीली जा असर ऐं ज़राअत जी पैदावार ते उन्हनि जा असर जे उनवान हेठि हिकु रोज़ा तहक़ीक़ी आगाही सेमिनार जो इनेकाद कयो वियो, जंहिंजी सदारत कंदे वाइस चांसलर शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी डॉक्टर अमानत अली जलबाणी सदारती ख़िताब कंदे चयो त ज़रई फ़सलुनि जे तहफ़ुज़ लाइ यूनिवर्सिटी ऐं रिसर्च इंस्टीट्यूट खे पंहिंजो किरदारु अदा करणु घुरिजे त जीअं मुख़्तलिफ़ फ़सलुनि जी पैदावार में इज़ाफ़ो थी सघे। असांखे ज़रई सुधार आणण लाइ वसी सोच करणी पवंदी ऐं बैन अवी तौरु फ़सलुनि जी पैदावार खे बीमारियुनि खां बचाइण लाइ खैर क़दमनि खे इस्तेमालु करणो पवंदो। एडिशनल डिप्टी कमिश्नर शहीद बेनज़ीर आबाद दिलशाद अली उमरानी चयो त समाज जे शऊर जे लाइ हिन क़िस्म जा रिसर्च सेमिनार मुनक़द करणु वक़्त जी ज़रूरत आहे। प्रोग्राम ऑर्गेनाइज़र प्रोफेसर डॉक्टर लियाकत अली ज़रदारी, डॉक्टर वज़ीर अली मेतलो, डॉक्टर नादिर अली रिंद, मोहम्मद रमज़ान चन्ना, गुल अमीर, हसनैन ख़ान जाफ़री, अब्दुल हमीद लोधी, अली रज़ा ऐं ॿियनि महक़िक़नि ऐं आबादगारनि अलॻि अलॻि ॻाल्हाईंदे चयो त शहीद बेनज़ीर आबाद सनअतुनि ऐं माहौलियाती तहफ़ुज़ वारी एजेंसी खे प्लेटफॉर्म फ़राहम करे थो त जीअं असांजे हारियुनि ऐं शागिर्दनि खे पैदावारी टेक्नोलॉजी जी ॼाण हासिलु थी सघे।